अस्सलाम वालेकुम, आउं आहियां श्रवण कुमार ऐं तव्हां ॾिसी रहियो सिंधी टीचर यूट्यूब चैनल। अॼु आउं तव्हांजे लाइ स्क्वायर जी हिकु शॉर्ट ट्रिक वठी आयो आहियां ऐं उहो स्क्वायर हिक खां वठी 99 माना हिननि अददनि जो आहे। हिननि अददनि में हिक खां वठी 10 ताईं जो हूं बि तमामु सवलो आहे। 1 जो 1, 2 जो 4, 3 जो 9, 4 जो 16, अहिड़े तरीक़े सां 8 जो 64, 9 जो 81, 10 जो 100। ये सब सवलो ही सभिनी खे यादि पवंदो। तमामु आसान ट्रिक आहे इहो स्क्वायर आहे, इहो सभिनी खे यादि हूंदो। पर हिन खां वधीक जेकॾहिं वॾनि अंगनि जो अची वञे स्क्वायर त उहो कीअं कजे, उन जे लाइ इहो शॉर्ट ट्रिक आहे। इहा ट्रिक सिर्फ़ु हिक खां वठी 99 ताईं अदद जेके आहिनि ऐं नंढा अदद 2 अंगी अदद सिर्फ़ु उन्हनि जे लाइ इस्तेमालु थींदी। ऐं हिन खां वधीक जेकॾहिं 3 अंगी अदद आहिनि या 4 अंगी अदद आहिनि त उन्हनि जे लाइ ट्रिक वरी ॿी आहे, उहो आउं तव्हांखे ईंदड़ वीडियो में तव्हांखे ॿुधाईंदुसि, सेखारींदुसि। अॼु असां ॾिसूं था त हिननि अददनि जी 2 अंगी अददनि जी इहो शॉर्ट ट्रिक कहिड़ी आहे। मिसाल तौरु हिकिड़ो असां अदद वठूं था 63 जो स्क्वायर आहे। हाणे 63 जो स्क्वायर शॉर्ट ट्रिक ज़रिए असां कीअं हल कंदासीं विदिन 5 सेकंडनि में, उहो तव्हां ॾिसो। 3969 इहो आई ऐं 63 जे स्क्वायर जो जवाब 3969। जेकॾहिं हिनखे असां ज़रब कंदासीं, छो जो 63 स्क्वायर आहे त 63 ज़रबिया 63 माना 63 खे 2 चकर ज़रब कबो। हाणे हिनखे 3 टिका 9, 6 टिका 18, 1 अदद छॾे 3 छक 18, 6 छक 36, 1 37, 9 8 16, 9 3 3969, 3969। ही पाण एतिरो ज़रब कंदा आहियूं। उन ज़रब खां बहितर आहे असां जेकॾहिं शॉर्ट ट्रिक इस्तेमालु कयूं त इहो विदिन 5 सेकंडनि में तव्हां हल करे सघो था। ऐं हीउ हल कीअं थियो, हाणे इहो तव्हांखे आउं ॿुधायां थो त हीउ हल कीअं थियो, इहो ट्रिक ॿुधायां थो। हाणे ॾिसो, हीउ 63 आहे, एके में 3 पियो आहे, ॾहाके में 6 पियो आहे। असां हिन ॿिन्ही जो स्क्वायर कंदासीं ऐं हीउ स्क्वायर सभिनी खे यादि पवंदो। जीअं 6 आहे त 6 जो स्क्वायर थियो 36, 3 आहे 3 जो स्क्वायर थियो 9। हाणे असां छा कंदासीं, 36 9 लिखी छॾियो। हाणे ॿियो छा कंदासीं, 6 ऐं 3 खे ज़रब कंदासीं, 3 छक 18, ज़रब कंदासीं 2 माना 6 ज़रबिया 3 ज़रबिया ही स्क्वायर जेको आहे असांजो 2, उहो 3 छक 18, 2 36। हाणे 36 असां हिते लिखंदासीं, हितां खां शुरू खां कोन लिखंदासीं, हिकिड़ो अदद छॾे पोइ ॾहाके खां लिखंदासीं। जेको असांजी हिननि जी ज़रब पत ईंदी उहो ॾहाके खां लिखंदासीं। त ॾहाके खां लिखीसीं ही 36, त ही 9 जो 9, ही 6 जो 6, ही 3 6 9, ही 3 8 3969। इहो आहे शॉर्ट ट्रिक। ऐं जेकॾहिं ज़रब कंदासीं इन लाइ असांखे अधु मिंट, मुनो मिंट बि लॻी सघे थो, मिंट खां मथे बि लॻी सघे थो। उनखां बहितर जेके शॉर्ट ट्रिक इस्तेमालु कयूं तमामु थोरे वक़्त में असां हल करे सघूं था। हीअ त हिकिड़ो असां ॿियो बि मिसाल खणूं त जीअं तव्हांखे वधीक सम्झ में अची वञे। हाणे ॿियो मिसाल असां खणूं था हल 92 खणी था वठूं। 92 जो स्क्वायर कयूं, 9 जो स्क्वायर 9 आहे 81, 2 जो स्क्वायर 2 दूं 4 0 4 ही थियो। हाणे हिनखे ज़रब कंदासीं, 9 ज़रबिया 2 थियो 2 ना 18, 18 ज़रबिया 2 2 36, 4 जा 4 6 3 4 8 8464। ही 92 जो स्क्वायर आहे। जेकॾहिं असां हिनखे ज़रब कंदासीं त असांखे वधीक टाइम लॻंदो। उन खां बहितर शॉर्ट ट्रिक इस्तेमालु करे असां इहो आराम सां असां हल कढे छॾियोसीं। उमेद त तव्हांखे इहो वीडियो पसंदि आई हूंदी। जेकॾहिं वीडियो पसंदि आई हुजे त महिरबानी करे लाइक कजो, शेयर कजो, कमेंट कजो ऐं मुंहिंजो चैनल बि सब्सक्राइब कंदा। महिरबानी।